नाज़िन सॼी सिंध जी हैदराबाद में भी जश्न आज़ादी के सिलसिले में तकरीबूं मुनक़द करण जो सिलसिलो जारी है। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है नसीर चन्ना। अज बिल्कुल पाकिस्तान के जो 75 योम आज़ादी के दिहाड़े ते पूरे मुल्क जी हैदराबाद में भी तकरीबूं उनकी शुरुआत थी चुकी है। हैदराबाद में SG ऑफिस में कमिश्नर हैदराबाद नदीमुर रहमान मेमो, डिप्टी कमिश्नर हैदराबाद फवाद गफ़ार सुमरो, DIG हैदराबाद पीर मोहम्मद शाह, SSP हैदराबाद अमजद हुसैन शेख जो है झंडो फड़काए तकरीबुन जो बाकायदे आगाज़ किया है। तकरीबूं जो शुरू थी वयूं मुख्तलिफ़ जेके सरकारी इदारा या प्राइवेट इदारा उते जश्न आज़ादी के हवाले से तकरीबूं सेमिनार मुनक़द करे नौजवान के आगाही ॾिनी पवे। अॼोको ॾींहुं ॾिसो असांजे आज़ादी के मल्हाइण जो ॾींहुं आहे। आज़ादी के भरपूर तरीक़े सां मल्हाइणु खपे। ये ज़िंदा क़ौमुनि जी निशानी आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में जंहिं तरीक़े सां हैदराबाद एडमिनिस्ट्रेशन अॼोको ॾींहुं मल्हायो आहे वो पंहिंजे मट पाण आहे। तमामु ॿारनि सुठो परफॉर्म कयो ऐं इंशाअल्लाह ताला जंहिं तरीक़े सां असां ॾिठो त टैलेंट त ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं असां उम्मीद था कयूं इहे ॿार फ्यूचर जो पाकिस्तान आहिनि। इन्हनि जे हथ में वाॻूं आहिनि पाकिस्तान जूं ऐं पाकिस्तान अज़ीम खां अज़ीम तर ठहंदो। अॼु 14 अगस्त 75वीं जो पंहिंजो आज़ादी जो ॾींहुं जेको आहे उहो तमामु बहितर अंदाज़ में जेको आहे उहो सेलिब्रेट कयो वियो हैदराबाद जे अंदरि। तव्हां ॾिसो हिते ॿारनि जा जेके प्रोग्राम मुनक़द कया विया तमामु सुठो हिकिड़ो जोशो ख़रोश जेको आहे असांजी क़ौम में असांजे ॿारनि में असांजे माण्हुनि में हिते मौजूदु आहे। त बसि दुआ आहे अल्लाह ताला खे त असांजो मुल्क जेको आहे अॻियां कामयाबी कामरानी जे सफ़र में। अॼु असांजो आज़ादी जो ॾिहाड़ो असां मल्हायूं पिया ऐं आज़ादी जे ॾिहाड़े ते असांखे इहो यादि करणु खपे ऐं असांखे इहो ख़्यालु रखणु खपे त हीउ मुल्क ऐं केतिरी क़ुर्बानीनि खां पोइ असांखे मिलियो। असांजे वॾनि केतिरी क़ुर्बानी ॾिनियूं हिन लाइ ऐं हिकिड़ी आज़ादी केॾी वॾी नेमत आहे। गॾोगॾु असां पंहिंजो रोल कीअं था प्ले करे सघूं, असां कहिड़ो रोल अदा करे सघूं था सोसाइटी खे अञा बहितर तरीक़े सां अॻियां खणी हली सघूं। त तव्हांजे चैनल जे थ्रू मां तमामु ॾिसण वारनि खे वधि में वधि योम आज़ादी मुबारकबाद पेश कंदो। जश्न आज़ादी यानी 14 अगस्त हमारे मुल्क का वो दिन है जिस दिन हमारा मुल्क आज़ाद हुआ था। हम सब पे फ़र्ज़ है कि हम अपनी आज़ादी को बरकरार रखें। हम इसी तरह से अपने योम आज़ादी के दिन को मनाते रहें जिस तरह से ये पुरनूर महफ़िल सजाई गई है। ये प्रोग्राम इस कदर अच्छा सजाया गया है। इसमें शहर हैदराबाद की इतनी नामवर शख्सियात, इतनी बड़े बड़े शख्सियात इसमें मौजूद हैं। बहुत अच्छा लग रहा है इस तकरीब में आके और 14 अगस्त के लिए यही पैगाम है कि अपने मुल्क को साफ़ रखें। हम DNS मोंटेसरी स्कूल सिस्टम से हैं और हमने यहाँ पर अपनी 14 अगस्त यानी कि इंडिपेंडेंस डे को सेलिब्रेट किया है और यहाँ पर हमें बहुत इन्जॉय किया है, जिसकी वजह से हमें 14 अगस्त यानी कि इंडिपेंडेंस डे को मनाना चाहिए और इसी तरीके से हर साल मनाना चाहिए। बहुत मज़ा आता है 14 अगस्त में, सेलिब्रेशन होती है और बहुत सॉन्ग्स वगैरह प्रे वगैरह होती हैं। हमें यहाँ बहुत मज़ा आ रहा है, हम यहाँ बहुत इंजॉय कर रहे हैं। अल्लाह पाक हमारे पाकिस्तान को ऐसे सलामत रखे। हमें बहुत मज़ा आ रहा है। यहाँ बहुत से टेबलोज हुए हैं। पाकिस्तान जिंदाबाद। स्पीच वगैरह जाम सुठा बजन इन लाइ असांखे जाम मज़ो अची रहियो आहे। असां पार्टिसिपेट न कयो, असां हिते गेस्ट थी आया आहियूं डिग्री कॉलेज में। जश्न आज़ादी का दिन मनाने का ज़रूरी इस वजह से होता है और अच्छा भी इस वजह से लगा है क्योंकि हमारे बच्चे जो DNS मोंटेसरी स्कूल सिस्टम के इनको आकर जो है मज़ा आया है और इनको पता चला है जो हमारा इंडिपेंडेंस डे है, जश्न आज़ादी है, वो क्या है और हम क्यों सेलिब्रेट करते हैं। जी बिल्कुल हिते मौजूद माण्हू जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो इहो चवणु आहे त पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ असां सभिनी खे गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु नसीर चन्ना, आवाज़ न्यूज़ हैदराबाद।